कहिड़ा चैलेंजेस आहिनि जेके नियाणियुनि खे दरपेश आहिनि? त असांजे जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि खे सही शयुनि जी ख़बर ई न पवंदी आहे। असांजे जेके पेरेंट्स आहिनि मिडिल क्लास जेके थोरो ग़लति सम्झंदा आहिनि। माना अगरि असांजी धीअ खे इहा शइ जी नोहाव अची वई त उन्हनि खे लॻंदो आहे त हीअ ग़लति शइ में हली वेंदी। छोटी बच्चियां जो हैं आजकल अपने पैरों पे खड़ा होना चाह रही हैं और आगे बढ़ रही हैं। उन माईअ खे सिक्योरिटी नथी मिले जेका नेशनल असेंबली में वेठी आहे त असां उन माईअ जी ॻाल्हि कीअं कयूं जेका हिकिड़ी ॿाहिराड़ीअ में वेठी आहे त उनखे सपोर्ट मिलंदी है, उहा पंहिंजे प्रॉब्लम खे रिजॉल्व करे। इतना तो पता हो कि अगर हम आगे कहीं जा रहे हैं तो हमें ये तो पता है कि हमारे लिए क्या सही है और क्या गलत है। मर्द ऐं औरत जे विच में भी जेलसी हूंदी पाण त सिर्फ़ औरत जी जेलसी ॾिठी आहिनि। पंज पढ़ाईंदा आहिनि चवंदा आहिनि नियाणी पंज पढ़े त काफ़ी आहे हिनखे मिड़े हिसाब किताब अची थी सके थो छोकिरी भी इन्वॉल्व हुजे। ऐं समाज में इहो सवाल गर्दिश करे रहियो आहे त औरत भी इन्वॉल्व। तव्हांखे हमेशह सपोर्ट करणो खपे ऐं आई थिंक जेके पेरेंट्स सपोर्ट कनि था उन्हनि जो गर्ल्स कॾहिं भी नेगेटिव नथियूं कदम खणनि। तो लड़की को इतना भी अपने आप पे ओवर कॉन्फिडेंट नहीं होना चाहिए कि वो भूल जाए कि उसके पीछे सपोर्टर्स कौन। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान।